ठकराठो लॻ कोहिरी बिरादरी जे मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि जो बासरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाज। ख़बर मूजिबि ठकराठो वेझो मुबारकपुर में कोहिरी बिरादरी जे माण्हुनि बासरनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾु एहतिजाज कयो। एहतिजाज कंदड़नि मोहम्मद हसन मेंदरो, माई मारवी, माई साहिबा, सदाम हुसैन कोहिरी ऐं ॿियनि दाहींदे चयो त बाअसर बुलंद महर, अब्दुल करीम, गुलाम मुस्तफ़ा, ज़मान आकिल महर ऐं ॿिया ज़मीन जी मालिकी तां कुझु महीना अॻु असांजे नौजवान गुल मोहम्मद कोहिरी खे कुहाड़ियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो हुयो, जंहिंजी टंग भॻल आहे, जेको हिन महिल ताईं कराची अस्पताल में दाख़िल आहे, जॾहिं त मुबारकपुर थाणे जी पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न पई करे। खान पैसा वठी उबतो असांखे हिरासा करे रही आहे, जंहिं करे बासर ॾाढ करे हिन वक़्त ताईं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त जवाबदारनि मथां केस दाख़िल करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।